दाल जो अज़ाब। एक कंजूस माण्हूअ जी शादी थी। हर ॻाल्हि में कंजूसी, पर खाधे पीते में त जाम कंजूसी कंदो हुयो। हर रोज़ दाल, कॾहिं मुङ, कॾहिं चणा त कॾहिं मटर जी दाल। ज़ाल चयो, साईं कॾहिं गोश्त, कुकड़, बेदा या ॿी का भाॼी आणियो त मुड़ुसु दाल जा फ़ाइदा ॿुधाइणु शुरू थी वेंदो हुयो। ज़ाल अगरि ज़िद कंदी हुई त दड़का ॾेई चुप कराए छॾींदो हुयो। हिकु ॾींहुं ज़ाल माइटनि वई, सभु घर वारा कमज़ोर ॾिसी हिन खां सबबु पुछणु लॻा। ज़्यादा पुछण ते ॿुधायईं त मुड़ुसु कंजूस आहे, रोज़ दाल थो खाराए। भाइरनि चयो, रख अलाह ते, हीअ नशे जी गोरी खाराए असांखे घुराइजां। ज़ाल राति जी मानीअ में दाल में गोरी खाराए ज़ाल राति जी मानीअ में दाल में गोरी मिलाए खाराए छॾियसि। मुड़ुसु सुम्हियो, भाइरनि खे घुराए। भाइरनि पहिरें उनखे कफ़न पारायो, पोइ कमरे में ऊंदाही कई। मुड़ुसु जीअं ई सुजाॻ थियो, ऊंदाहीअ में पाण खे कफ़न पातल ॾिसी सम्झियो त मरी वियो आहियां। पासे में ॾिठईं त सफ़ेद जुबे में 2 मलाइक बीठा आहिनि। पुछियऊं त तुंहिंजो रब केरु? चयईं अलाह। पुछियऊं त दीन कहिड़ो अथई? चयईं इस्लाम। पुछियऊं त नबी केरु? चयईं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पुछा कयूं त दुनिया में छा खाईंदो हुए? चयईं त मूं त दाल खां अलावा कुझु बि न खाधो। उन ते 2 भाइर कुटींदा बि विया ऐं चयऊं त अलाह जूं एतिरियूं नेमतूं छो न खाधियूं? अलाह सभु कुझु ॾिनो, तो कंजूसी करे कुफुर कयो, सज़ा मिलंदी हुनजी। एतिरी मार ॾिनई जो बेहोश थी वियो। वापसि कपिड़ा पाराए संदसि बिस्तरे ते लेटाए हलिया विया। जॾहिं होश में आयो त ज़ाल चयो, छो पियो रड़ियूं करीं? चयईं, आउं जहिड़ो आहियां? ज़ाल चयो, हा छो? चयईं, अॼु खां सॼी कंजूसी ख़तमु, दाल त कॾहिं बि न रधिजां। ज़ाल चयो, दाल त तोखे पसंदि आहे? चयईं, न, दाल जो वॾो अज़ाब आहे, हाणे न खाईंदुसि। दोस्तो, इन तरह जूं वधीक कहाणी वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।